नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं। एहतसाब अदालत जाली अकाउंट केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी भेण फरियाल टारपुर जी जिस्मानी रिमांड में 8 जुलाई ताईं वाद करे छॾी आहे। एहतसाब अदालत में जाली अकाउंट केस जी ॿुधणी थी। पीपी अॻुवाण फरियाल टारपुर पेश कयो वियो। ॿुधणी में वकील लतीफ़ खोसो चयो आहे त शिफ़ाफ़ियत कयूं था, हलीम बीबी खे नोटिस जारी नथा कयो, असांखे का हमदर्दी न घुर्जे, न वरी का उम्मीद है। फरियाल टारपुर चयो त शुगर जी मरीज़ ऐं ब्लड प्रेशर भी हाई रहंदो आहे, जंहिं ते एहतसाब अदालत जज फरियाल टारपुर जी मेडिकल रिपोर्ट जो जाइज़ो वठे। फरियाल टारपुर खे हिदायत कई है त पंहिंजी सीट ते वेह। नेब चयो है त कम जी सप्लाई जी रिकॉर्ड जी दस्तावेज़नि ते फरियाल टारपुर जो मौक़ो वठणो आहे। फारूक एच नायक चयो है त फरियाल टारपुर खे जाली अकाउंट केस में गिरफ़्तार कयो वियो। ज़मीन जो कहिड़ो ताल्लुक़ आहे, शयुनि खे गॾिजाई रहिया आहियूं। जांच ऑफिसर चयो है त समझ जी कोशिश करे रहिया आहियूं त कम कहिड़े शुगर मिल खे वेकिरो कयो वियो। फरियाल टारपुर ॿुधायो त पैसा कम जी क़ीमत जे मद में आया हुआ, असां अहिड़े बयान जी तस्दीक करण जी कोशिश करे रहिया आहियूं। नेब प्रोसिक्यूटर चयो है त ज़रदारी ग्रुप कम जे सप्लाई कंदो आहे। कम जी पोख जा जेके बि आबादगार आहिनि हिन खां बयान वठणा आहिनि। बयान ते फरियाल टारपुर खां पुछा गाछा करणी आहे। फारूक एच नायक चयो है त फरियाल टारपुर जा ज़रदारी ग्रुप में 1 सैकड़ो खां बि घटि शेयर आहिनि। पार्क लेन में बि फरियाल टारपुर जो को किरदार न आहे। पार्क लेन समेत बैंक खां कर्ज़ वरितो आहे। लतीफ़ खोसे नेब ते तनक़ीद कंदे चयो है त नेब माशाअल्लाह तमामु घणी शफ़ाफ़ जांच करे रही आहे। अल्लाह खेनि वधीक शफ़ाफ़ कमु करण जी हिदायत ॾे। हलीम आदिल बाजी बाबति कुझु नज़र छो नथो अची रहियो आहे। हिननि बीबी शहीद सां बि साॻियो वर्ताउ कयो आहे। एहतसाब अदालत फरियाल टारपुर जे 14 ॾींहं रिमांड मंज़ूर कंदे जिस्मानी रिमांड में 8 जुलाई ताईं वाद करे छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।